अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहे बदीन ते न्यूज़ ऐं आऊं आहियां नाज़ मिठू। चंदो गुलाम हैदर में वॾे पैमाने ते ज़ख़ीरो कयल सवे मण कणिक जूं बोरियूं हथ कयूं आहिनि। उन सिलसिले में असिस्टेंट कमिश्नर तैमूर अल्ताफ़ मेमण, मुख्तार कार, अब्दुल करीम ख़ासकेली, महबूब अली नोतकाणी, फौज इंस्पेक्टर महताब अली शाह जी अॻुवाणी में तालके जे मुख़्तलिफ़ राइस मिलनि ते छापा हणी गैरक़ानूनी तौरु ज़ख़ीरो कयल 1200 बोरियूं हथ कयूं वियूं आहिनि। हथ कयल कणिक जी बोरियुनि खे पंहिंजे हिननि तहवील में वठण खां पोइ उन्हनि खे ख़ुराक खाते जे हवाले करे छॾियो आहे। जॾहिं त कमिश्नर मूजिबि असां अहिड़ी कार्रवाई खुफ़िया इतला ते कई, गैर क़ानूनी तौरु ज़ख़ीरो थियल कणिक हथ करे वरिती आहे। हिननि चयो त मिल मालिकनि खे असां अॻु में चयो हो त हू कणिक ख़रीद न कंदा, पर उन्हनि जे बावजूदि हिननि अहिड़ी ज़ख़ीरा अंदूज़ी करे हिकु वॾो जुर्म कयो आहे। जॾहिं त ख़ुराक खाते जो टारगेट मुकमल करे कणिक जो होल्डिंग थियल स्टॉक ऐं गवर्नमेंट जो उहिदो पूरो कयो वेंदो। वधीक ॿियनि राइस मिलनि ख़िलाफ़ कार्रवाई जारी रखंदासीं। उन हवाले सां असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख्तार कार बदीन ते न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मोहम्मद ख़ान जे ऑर्डर्स ते असांखे ऑर्डर्स हुआ कि कणिक जी होर्डिंग खे स्टॉकिंग खे रोकियो वञे, कंहिं बि तरह सां ताकि फूड शॉर्टेज क्रिएट न थिए। त उन हिसाब सां असां अॼु काफ़ी कार्रवाई कई आहे। 1 खां 4 हंधनि ते असां छापा आया आहिनि, जंहिंमें तक़रीबन 1000 खां 1200 बोरियूं असां चइबो आहे कि बरामद कयूं आहिनि ऐं जेके फूड डिपार्टमेंट जे हवाले कयूं वयूं आहिनि। फूड डिपार्टमेंट जो असां सां तमामु घणो ताउन आहे, सुठो ताउन रहियो आहे ऐं असां सां बाक़ी सभु जेके बि स्टेक होल्डर्स आहिनि उहे असां सां कोऑपरेशन में आहिनि। इंशाअल्लाह ईंदड़ ॾींहंनि में बि वधीक कार्रवाई करे ऐं कोशिशि कंदासीं कि फूड शॉर्टेज किथां बि का बि न